दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। हाणे तव्हां ॾिठो जाबिर खे कीअं हसीना फसाए वई, ऐं हिते अगरि जाबिर रिकॉर्डिंग करे त रिकॉर्डिंग करे इहा जाकर खान खे ॿुधाए सघे थो त सॼा कम हसीना जा आहिनि, फ़ोन ते जेको ॻाल्हाए थो, पर ईअं करिणो ई न आहे। हीअ तव्हां असांखे बेवकूफ़ सम्झंदा आहिनि। अॼुकल्ह नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं माण्हू सोशल मीडिया ते रिकॉर्ड करे मोकिले छॾींदा आहिनि। बहरहाल हिननि पोइ सदी जे हिसाब सां ड्रामो भरियो आहे, सिर्फ़ु मोबाइल हिन सदी जो इस्तेमालु कयो आहे। ॿियो दोस्तों हाणे जेको आहे हसीना अञा गेम खेॾंदी, इहो गुलशेर नेठि फतकी फतकी मरी वेंदो। अहिड़े हिसाब सां इहो फिरी गिरी जेको आहे न सिकू, ऐं सिकू खां पोइ जाबर वारनि जे कंध में पवंदो इहो क़तल। अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्तु हाणे मोड़ ते तव्हां ॾिठो पहुतो आहे। हैदर खे कंहिंजे सौट कुटियो सांवल, इहो मिली भगत हुई सांवल जो ॻाल्हायल हुयो, तोखे मां जाबर जे मुंहं ते कुटींदुसि, पोइ जाबर जे तूं हिकु थी वञजांइ, जाबर जा सभु राज़ मूंखे ॿुधाइजांइ। उहे ईअं सम्झंदा त हीअ सौट पाण में विढ़ी चुका आहिनि, हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। बहरहाल हैदर ऐं सांवल पाण में ॿधियल आहिनि, सौट ॿई ॿधियल आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो पुराणो बहितरीन खां बहितरीन चैनल आहे।